अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ज़बरदस्त तकरार ड्रामे जी नई अपडेट ॾींदा हलूं। ख़ासि करे जेको आहे नए अदाकारनि जे हवाले सां, अचण वारे किस्तनि जे हवाले सां। छा अचण वारनि किस्तनि में कुझु अदाकारनि खे फिनिश कयो वेंदो? छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों तब्दीली कई वेंदी? छा अचण वारी किस्त में दोस्तों नवाब खान हाणे 2-3 माण्हुनि खे प्यालो कंदो, ख़ासि करे सिजावल जे वाठनि खे? बिल्कुलु दोस्तों, सॼी अपडेट इन वीडियो में, नंढड़ी वीडियो में वॾी अपडेट आहे। इन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सके तो शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे नवाब खान सफ़ा छितो थी पवंदो, छापा हणाईंदो शेर अली वटि, सिजावल वटि। ख़ासि करे सिजावल वटि उनखे मीर जो ख़तरो आहे, इहे माइन जो ख़तरो आहे। जाॾे काॾे हू मतिलबु वठ पाजा कंदो आहे। सिजावल बि जिथे किथे हू गेम तयारु कयूं वेठो आहे। सिजावल खे त ख़बर आहे नवाब खान इहो क़दम खणंदो, ऐं सिजावल खे रोकण, नवाब खान खे रोकण जे लाइ सिजावल खान बि घटि न कंदो ऐं काॾे न काॾे हू हथ पेर हणंदो। ऐं बख़्शल बि जेको आहे लिकण जी कोशिशि कंदो, फिरंदो गिरंदो। तव्हां ॾिसजो दोस्तों, उहो बि अनक़रीब सिजावल वटि अची पनाह वठंदो। बख़्शल बि फ़िलहालु शेर अली वटि आहे, बाद में उहो बि हेॾां अची पुॼंदो। लेकिन मीर खे शक आहे जेको बख़्शल जे मथां, त इहो गद्दार आहे। लेकिन हू गद्दार न आहे। पुलिस जो पीछो कंदे कंदे मीर ताईं पुॼी हुई। अहिड़े हिसाब सां मीर जे नज़रनि में अची वियो आहे बख़्शल। बाक़ी मूसा ऐं दरिया खान फ़िलहालु इन जेल में हूंदा 2-3 किस्तनि ताईं दोस्तों। ऐं हिते जेको आहे इन्हनि जो वठ पाजा ऐं पुलिस जी ॿियनि जे पोयां बि बाहि भरियल हूंदी। सफ़ा हिते सिर्फ़ु हिकिड़ो ई सुखियो आहे हिन टाइम, भावल खान, ॿियो कोई न। ऐं वक़्त जे कुल्हे ते वेठा हला, तॾहिं हू बचो हला, त हू बि हिन टाइम ताईं जेल में हुजे हा। दोस्तों, वीडियो पुॼाणी ते सब्सक्राइब चैनल खे ज़रूर कंदा। ख़ुदा हाफ़िज़।